जी नाज़रीन हाज़िर आहियूं साई खां पोइ साई खां पहिरीं अव्हां सां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे उन आफ़ाक़ी पैगाम जेको उन असांखे पंहिंजे बैत जे अंदरि लतीफ़ साईं जीअं फ़रमायो जेतो बैत बहायां से आयतूं आहिनि। आयत हिकु तरफ़ अलामत आहे, निशानी आहे, उहञाण आहे। के माण्हू इन खे आयतूं कलाम पाक जूं बि चवनि था। हालांकि लतीफ़ सरकार कलाम पाक जूं खोड़ सारियूं आयतूं पंहिंजे शाइरी जे अंदरि बयानु कयूं आहिनि। त हीउ जेको तन तस्बीह मन मणिय वारो बैत आहे, तख़लीक़ लतीफ़ी आहे, अशार लतीफ़ी आहे, उन जे अंदरि उन असांखे उहा ॻाल्हि सम्झाई आहे। ऐं उहो बंदो जेकॾहिं लतीफ़ साईं जे इन हिकिड़े बैत जी हक़ीक़त खे रुॻो सम्झी वञे त असांजो जेको पूरो जिस्म आहे, असांजी जेका तख़लीक़ आहे, असांजो जेको जोड़णहार आहे, ख़लक़णहार आहे, उहो रब छाजे लाइ ख़लक़ियो आहे। अलाह ताला क़ुर पाक में फ़रमायो त वमा ख़लक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। असां जिन्ननि ऐं इंसाननि खे पंहिंजी इबादत वास्ते पैदा फ़रमायो। हाणे इबादत रोज़ो बि आहे, नमाज़ बि आहे, हज बि आहे, ज़कात बि आहे। ऐं इन तसलसुल जे अंदरि लतीफ़ साईं वरी उन इबादत जे अंदरि हिमायत करे थो त रोज़ो ऐं नमाज़ ई पिणु चङो कमु। यानी रोज़ो त फ़र्ज़ु आहे, उहो रखिणो आहे, नमाज़ फ़र्ज़ियत आहे, इहे तोखे अदा करणा आहिनि, पर उहो अमल कर जेको तुंहिंजे मथां फ़र्ज़ु कोन्हे। हिन महीने जे अंदरि उहो ॿियो फ़हम जंहिंमें पसण पिरीअ जो, उन पिरीअ खे पसजे सो त हाणे उनखे पिरीअ खे पसण जो कहिड़ो फ़हम आहे। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिब जन रहनुमाई फ़रमाईंदा साईं रोज़े ऐं नमाज़ जी ॻाल्हि त लतीफ़ साईं करे विया त इहो चङो कमु माना फ़र्ज़ु आहे, उहो त अदा करिणो। हिकिड़ो मूं दुकान तां खंधो खयो आहे, उहो मूंखे कर्ज़ु ॾियणो आहे, मां दुकानदार जे मथां थोरो नथो कयां। त अलाह ताला हिकिड़ो फ़र्ज़ु फ़रमायो आहे रोज़ो ऐं नमाज़ उहा अदा कयूं था। उन खां अलावा उहो कहिड़ो फ़हम आहे जेको हिन सहरी जे वक़्त ते रब काइनात सां बानो मुतवजह थी ॻांढापो ॻंढे ऐं ख़ुदा अज़ वजल खां उहा अमल जेको आहे उहो हासिलु करे सघे। ॾिसो, फ़र्ज़ु नमाज़ जेका आहे उहा त हिकिड़ी उहा इबादत आहे जेका हर हाल में बाने खे अदा करणी आहे ऐं अदा नथो करे त उनजो हिसाब किताब उन खां थींदो। लेकिन अगरि उहो अलाह ताला जी वेझड़ाई चाहे थो, अलाह ताला जी क़ुर्बत में वञणु चाहे थो, अलाह ताला जी मारिफत में ग़ोतो हणणु चाहे थो, पोइ नमाज़ खां अलावा बि उनखे कुझु कमु करणा आहिनि। जीअं अच्छा, उहे कमु तमामु घणा आहिनि। को कहिड़े नमूने कहिड़े रस्ते वञे थो, को कहिड़े रस्ते वञे थो। हिकिड़ो कमु इहो बि आहे त अलाह ताला जी मख़लूक सां प्यारु करे, अलाह ताला जी जेका ख़ल्क़ियल मख़लूक आहे उन्हनि सां ख़ैर ख़्वाही करे, अमन जो पैगाम ॾे, अमन जो दर्स ॾे, जिथे वञे इंतिशार फ़साद खां पासो करे, जेके फ़साद फैलाइण वारा, इंतिशार ऐं इंतिशारी ज़हन रखण वारा, उन्हनि खां पासो करे ऐं उन्हनि खे बि सब्र जी तलक़ीन करे ऐं पंहिंजे अंदरि इहो गुण पैदा करे त पूरी ॼमार, पूरी ज़िंदगी हर माण्हू, हर अलाह ताला जी मख़लूक, चाहे इंसान हुजे या जानवर हुजे, उनजी ख़ैर ख़्वाही में ज़िंदगी गुज़ारे त हिन गुण सां बि उहो अलाह ताला जी मारिफत ताईं पहुची सघे थो। हिकिड़ो शख़्स आहे, उहो वरी ॿिए अमल जे ज़रिए अलाह ताला जी मारिफत ॾे वञे थो, अलाह ताला जी इबादत ऐं रियाज़त जे ज़रिए। हाणे इबादत ऐं रियाज़त छा आहे? इबादत ऐं रियाज़त जो मतिलबु इहो कोन्हे त इंसान झंग में वञी वेहे ऐं उते सिर्फ़ु अलाह अलाह तस्बीह पढ़े, न। इबादत ऐं रियाज़त जो मतिलबु अगरि अलाह ताला खे ऐं उनजे क़ुर्ब खे हासिलु करिणो आहे त फ़राइज़ खां अलावा जेका हुनजी ॿी पूरी ज़िंदगी, यानी सुबुह शाम 24 कलाक फ़र्ज़ नमाज़ुनि खां पोइ जेको टाइम बचे थो, उहो अलाह ताला ऐं उनजे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुकुम मूजिब गुज़ारे। यानी नफ़ली इबादत जेके आहिनि, नफ़ली इबादत इहो ई आहे, खाए थो, पीए थो, उन हुकुम जे तहत नबी साईं जे सुन्नत तरीक़े ते खाए पीए, सुम्हे, नबी साईं जे सुन्नत तरीक़े ते सुम्हे, रिज़्क़ हासिल करे, रिज़्क़ कमाए, हलाल रिज़्क़, ऐं असांजे प्यारे नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल कानून मूजिब रिज़्क़ हासिल करे, उनजो रिज़्क़ हासिल करण बि इबादत, उनजो सुम्हण बि इबादत, उनजो ॿारनि जी तरबियत करण बि इबादत, उन नियत सां ॿारनि जी तरबियत करे, उहा ॿारनि जी तरबियत करे
जीअं असांजे प्यारे नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत इमाम हसन हज़रत इमाम हुसैन जी तरबियत फरमाई। सुभान अल्लाह। अहिड़े नमूने अम्मा ख़ातून जन्नत फ़ातिमतुज़ ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी तरबियत फरमाई। त इहे जेके बि अमल जेके 24 कलाक असां कयूं था त इहे सभई अमल असांजी इबादत बि बणिजी वेंदा, असांजी रियाज़त बि बणिजी वेंदा। ऐं जॾहिं पूरी ॼमार असां इन ते ज़िंदगी गुज़ारींदासीं अल्लाह ताला जी मारिफत बि हासिलु थींदी, उनजी क़ुर्बत बि हासिलु थींदी। हाणे ॾिसो तव्हां जेका ॻाल्हि कई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे फ़रमान मुताबिक़ हुक़ूक़ुल इबाद जेके आहिनि, जीअं आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन वेठा हुआ त ॿिली अची करे संदन चादर मुबारक ते वेही रही, त महबूबन करीमन उन जानवर आहे ॿिली, उनखे उथारणु यानी उनजे आराम में निंड में ख़लल पसंदि न फ़रमायो ऐं पाण कैंची खणी उहो कपिड़े जो टुकड़ो कटणु फ़रमायो। हाणे इहो असांजे लाइ पैगाम आहे त जेकॾहिं असां उमूमन जेकॾहिं वाट वठियो वञूं था, को जानवर आहे, को हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैह जन इस्पताल में हिकु भेरे तबियत नासाज़ हुई ऐं पाण शाम जो वाक ते निकिता अची हिकु रोड जे फुटपाथ ते वेठा, वेहण खां बाद जॾहिं हली वापसि इस्पताल आया त संदन जिस्म ते हिकिड़ी नंढड़ी कील नज़र आई। पाण फरमायूं त हीअ त पंहिंजे वॻ खां विछड़ी वई आहे ऐं पाण पोइ ते मोटिया उन जाइ ते आया जिते वेठा हुआ, उन कील खे उते छॾियऊं, चयूं त हिन खे असीं पंहिंजे वॻ खां विछड़णु कोन ॾींदासीं। सुभान अल्लाह। त हुक़ूक़ुल्लाह सां गॾु हुक़ूक़ुल इबाद अहिड़ा आहिनि त जीत जणियो जानवर परिंद चरिंद पखी, जीअं असांजे सजण साईं फरमाईंदा आहिनि त तव्हां कबूतर पखी हाणे इन जे गोश्त मां तव्हांखे छा मिलंदो, तव्हां उनखे शिकार छो था कयो, उनखे कुई खाइण मां तव्हांखे छा हासिलु थींदो। ऐं पखी हिन काइनात जो हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र पेश कंदड़ आहिनि। त यकीनन उन हवाले सां तव्हां जेका ॻाल्हि करे विया त हिन रमज़ानुल मुबारक जे अंदरि हुक़ूक़ुल इबाद जे अंदरि जेको माण्हू रोज़ो रखराए थो, ॿियो माण्हू रोज़ो छोड़ाए थो, रोज़े रखराइण ऐं छोड़ाइण जे हवाले सां छो त इहो अमल बि हुक़ूक़ुल इबाद में शामिलु आहे। इन मुतलिक़ असांजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जन जा कहिड़ा फ़रमान आहिनि? इन ॻाल्हि खे मुकमल करियां थो, लेकिन उनखां पहिरियों तव्हां जेका ॻाल्हि कई पे उनजे सां लाॻापियल इहा ॻाल्हि बि ज़रूरु ॿुधाईंदो हलां पंहिंजे नाज़रीन खे। असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु सहाबा किराम मौजूदु हुया, मस्जिद में वेठल हुया, हिकिड़ो शख़्स आयो ऐं मस्जिद में पेशाब करणु लॻो। जीअं हुन मस्जिद में पेशाब करणु शुरू कयो त कुझु सहाबी जेके उहे डोड़िया त हिनखे असां मारियूं, हिनखे उथारियूं। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुनखे मना फ़रमायो, तव्हां हिनखे न मारियो ऐं न ई हिनखे मना कयो। हुन मुकमल पेशाब कयो। उनखां पोइ जेॾीमहिल हू उथियो फ़ारिग़ थियो त पोइ हुननि खे ॿुधायो वियो त हीअ तव्हां अमल ग़लति कयो आहे। मस्जिद अलाह ताला जी इबादत जी जॻह आहे, अलाह ताला जी बंदगी जी जॻह आहे, पेशाब जी जॻह कोन्हे। हाणे हिते हुकमा असांखे ॿुधाइनि था त अगरि हलंदड़ पेशाब खे रोकियो वञे त उन में मसाने जूं बीमारियूं पैदा थियनि थियूं। असांजे नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कहिड़ी हिकमत सां अगरि हुनखे असाब सगोरा मना कंदा हू बीमारी में मुब्तला थी वञे हा। अगरि मस्जिद नजासत आलूद थी आहे त उनखे पाक करे सघिजे थो, लेकिन अगरि हिकिड़ो इंसानु बीमारी में मुब्तला थी वियो कंहिं ॿिए इंसान जे करे त इहो अञा बि वधीक ॾुखाईंदड़ अमल आहे ऐं अलाह ताला जी बारगाह में नाराज़गी जहिड़ो अमल आहे। ऐं अॼुकल्ह जेको हीउ माहौल हले पियो, वबा जी सूरत आहे या बीमारी जी सूरत आहे, अगरि को माण्हू बीमार आहे त इन ई नमूने असांजे प्यारे नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस शरीफ़ खे मदे नज़र रखंदे उहो पंहिंजी बीमारी खां ॿिए खे बचाए। अगरि उहो बीमार आहे त कुझु पासो करे वेहे, अगरि कंहिंसां ॻाल्हाइणो आहे त थोरो फ़ासिले सां थी ॻाल्हाए, अगरि कंहिंखे का बीमारी विचड़ंदड़ बीमारी लॻी वई आहे त उहो मजमे में न वञे, जिथे माण्हू गॾु वेठल आहिनि उते उन्हनि सां न वेहे, बराह रास्त वेझो थी न ॻाल्हाए। इहे बि असांखे सभई शयूं हदीस शरीफ़ में नज़र अचनि थियूं। यानी हिकु आहे इलाज, ॿियो आहे एहतियात। त इलाज लाइ हूअं बि को हकीम दवा ॾींदो आहे त असांजो सादो सिंधी माण्हू साईं रख कहिड़ी आहे, रख परहेज़ छा कयां, बाबा खटी शइ न खाइजांइ, माना उन परहेज़ जे लिहाज़ खां बि असांजे इलाज सां गॾोगॾु एहतियात जो हुकुम आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान सैरी ट्रांसमिशन जारी आहे, मिलूं था थोरी साई खां पोइ।
नाज़रीन, हाज़िर आहियूं साही खां पोइ अज़मत रमज़ान सेरी ट्रांसमिशन। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब जन असां सां गॾु आहिनि ऐं मुल्क ऐं मिल जा नामर सना खां मोहतरम जनाब इसरार हैदर मेमन ताहिरी साहब जन असां सां गॾु आहिनि। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब जन खां तमामु बहितरीनु दीन इस्लाम जे हवाले सां, क़ुरान पाक जी रोशनी, अज़मत रमज़ान जे हवाले सां तमामु बहितरीनु ख़ूबसूरत ॻाल्हियूं ॿुधूं पिया। हींअर हलूं था सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी सना जी तरफ़, छो त आका की सना ख्वानी दरअसल इबादत है। आका की सना ख्वानी दरअसल इबादत है, हम नात की सूरत में क़ुरान सुनाते हैं। त यानी सरकार जी जेका सना ख्वानी आहे उहा बि इबादत आहे ऐं असांजे हिन सैरी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान जो हिसो आहे। मोहतरम इसरार साहब, असांखे तमामु पंहिंजे बहितरीनु ख़ुशिलहान आवाज़ में हींअर छा था ॿुधायो? हाजी गुलाम नबी मैसर साहब जा यकीनन हज़रत हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह असांजे, मां त ईअं चवंदो आहियां त सिंध जे अंदरि सिंधी क़ौम जे मथां हिकिड़ो वॾो अहसान आहे। लतीफ़ साईं असांखे मिलिया ऐं सना ख्वानीअ जे अंदरि शाइर त क़यामत ताईं हिकिड़ा वेंदा जे मरी जल्द वरी ॿिया थींदा। हाजी गुलाम नबी मैसर संदन पंहिंजो ई कलाम आहे, पर हाजी साहब जन जो हिकिड़ो नुमाया उहो नालो आहे आशिक़ रसूल। असांजी सिंध जा उहे शाइर आहिनि जन मौलूद जी सिंधी मौलूद जी सना ख्वानीअ जो तमामु वॾो बयाज़ असांखे ॾिनो आहे। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। परे खां झोलड़ी खाली खणी पैनार आयो वा आका परे खां झोलड़ी खाली खणी पैनार आयो वा अव्हां जे आस्ताने ते आका अव्हां जे आस्ताने ते उम्मीद नवार आयो वा परे खां झोलड़ी खाली आह्वाने मोकिलण वारे मूंखे बि मोकिलियो आहे। आह्वाने मोकिलण वारे मूंखे बि मोकिलियो आहे। मां सम्झां थो त अॼु मूं ते ख़ुदा खे प्यार आयो वा अव्हां जे आस्ताने ते खज़ाने मूंखे खैरात ॾेई ख़ुशि कर। खज़ाने खैरवारे मूंखे खैरात ॾेई ख़ुशि कर। दफ़ो पहिरियों अव्हां जे दर हली हुबदार आयो वा अव्हां जे आस्ताने ते
परे खां झोलड़ी खाली हज़ारे मण गुनाहने जा महेसर जे मथे ते थई हज़ारे मण गुनाहने जा महेसर जे मथे ते थई हज़ारे मण गुनाहने जा महेसर जे मथे ते थई बुरायूं बख्शराइण से बुरो बदकार आयो वा बुरायूं बख्शराइण से बुरो बदकार आयो वा परे खां झोलड़ी खाली खणी पैनार आयो वा अव्हां जे आस्ताने ते उम्मीदन वार आयो वा परे खां झोलड़ी खाली सुभान अल्लाह परे खां झोलड़ी खाली खणे पैनार आयो आहे। हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जी तमामु बहितरीन ख़ूबसूरत नातिया ॿोल हुया, संदसि नातिया कलाम हो, बहितरीन लिखियल नात हुई। इसरार हैदर खां ॿुधीसीं। वक़्तु थियो आहे थोरी साही जो। अज़मत रमज़ान सरी ट्रांसमिशन जारी आहे। केॾांहुं न रहिजो, केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन हाज़िर आहियूं साई खां पोइ अज़मत रमज़ान सरी ट्रांसमिशन में। यकीनन हींअर असां उन्हनि लम्हनि ॾांहुं हलूं पिया जिते दुआ जा लम्हा बि क़रीब आहिनि ऐं दुआ क़बूल कई वेंदी आहे। सहरी थी रही आहे, अवां सहरी जे आख़िरी तयारियुनि में आहियो। अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहब पाण हुकूकुल इबाद जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं ऐं उन हुकूकुल इबाद वारे तसलसुल खे पंहिंजे पुॼाणी ते पहुचायो त वरी दुआ बि करणी आहे ऐं असांजे इसरार साहब जन खां आख़िर में वेंदे वेंदे तमामु ख़ूबसूरत कलाम ॿुधणो आहे। दरअसल असांखे रोज़ो ऐं दीन इस्लाम जी इहो बि सबक़ु सेखारे थो असां हुकूकुल इबाद जेके ॿारनि जा हक़ आहिनि उहे अदा कयूं। जी हुकूकुल्लाह जेके अलाह ताला जा हक़ आहिनि उहे बि अदा कयूं इबादत सां, अलाह ताला जे अहकामनि जी पैरवी सां, ऐं जेके ॿारनि जा हक़ आहिनि उहे बि पूरा कयूं। बल्कि दीन इस्लाम त ॿारनि जे हक़ खां बि वाधारो पखियुनि जा हक़, वणनि जा हक़, इमारतुनि जा हक़ बि असांखे ॿुधाए थो। हिकु भेरे जॾहिं सहाबा किराम कंहिं जंग ते वञणु लॻा त असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुननि खे नसीहत फरमाई, तव्हां वञो था लेकिन ख़ासि ख़्यालु रखिजो जेके दुश्मन आहिनि, हिते त माना दुश्मन वारी कैफ़ियत कोन्हे, सही जंग जी कैफ़ियत कोन्हे, लेकिन दुश्मन ऐं जंग वारी कैफ़ियत में बि इहा नसीहत फरमायूं त उन औरत जे मथां जेका जंग में मौजूदु कोन्हे उन जे मथां तव्हांखे वार नाहे करिणो। जेको पीर सन जंग में मौजूदु कोन्हे उन जे मथां वार नाहे करिणो। जेको ॿार आहे उन जे मथां बि वार नाहे करिणो। बल्कि दुश्मननि जूं जेके ज़मीनूं आहिनि उन में जेके बाग़ लॻल आहिनि उन्हनि खे बि नुक़सानु नाहे पहुचाइणो।
जेके वण आहिनि उन्हनि खे बि नुक़सानु नाहे पहुचाइणो, जेके उन्हनि जूं इमारतूं आहिनि उन्हनि जो बि तव्हां उनखे बि नुक़सानु नाहे पहुचाइणो। ॾिसो दीन इस्लाम केॾो ख़ूबसूरत ऐं प्यारो मज़हब आहे, असांखे इहो सेखारे थो जेका बि अलाह ताला जी ख़लकियल शइ आहे तव्हां उन में रदो बदल न कयो। अगरि असल हालत में हूंदी, पंहिंजी असल बीहक में हूंदी त ख़ूबसूरत रहंदी, तव्हां उन जी बीहक खे बिगाड़े उन जी ख़ूबसूरती खे ख़राबु करे रहिया आहियो। असांजा कुझु दोस्त तव्हां जेका ॻाल्हि करे वियो इन में हिकिड़ी ख़बर पई त असांजे मुआशिरे जे अंदरि दुश्मनियूं जॾहिं हूंदियूं आहिनि त उन समाजी दुश्मननि जे अंदरि को कंहिंजे फ़सुल खे बाहि ॾेई ईंदो, कंहिंजा वण कटे ईंदो, या वरी कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त हमलावर उन्हनि जा घर या बाहि ॾेई ईंदो घरनि खे या घर ड्राहे ईंदो। त आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन इहा मना फरमाई आहे त पंहिंजे उन मुख़ालिफ़ जे खे इन्हनि सूरतुनि में जेको ईज़ा उहो मुख़ालिफ़ त हिकिड़ो गैर मुस्लिम आहे, सही लेकिन हिते त बदर जा औला अञा वधीक इन शइ जो ख़्यालु रखिणो आहे, छो जो असांजो मुस्लमान भाउ आहे, सही असांजे मुल्क में रहंदड़ आहे। अगरि असांजे मुल्क में रहंदड़ गैर मुस्लिम बि हुजे सही त उन जी जान माल जा असां मुहाफ़िज़ आहियूं, असांखे शरीयत इहो सेखारे थी। सही त अक्सर ॾिठो वियो आहे, तव्हां जीअं इरशाद फरमायो पिए त कंहिंजी कणिक तयारु आहे, सारियूं तयारु आहिनि, कंहिंजो बूह तयारु आहे, हाणे उन सां का दुश्मनी ॾेती लेती में थी पई का हेठि मथे ॻाल्हि, बाहि ॾेसि उन जे बूह खे, साईं बाहि ॾेसि सारियुनि खे, बाहि ॾे उन जी पोख खे, त इहो इंतिहाई ग़लीज़ अमल आहे, अलाह ताला खे नाराज़ कंदड़ अमल आहे। अलाह ताला जी ख़लकियल कंहिं बि शइ खे असां बिगाड़ण जी कोशिशि नथा करे सघूं ऐं न ई असां हक़ रखूं था असां उनखे तकलीफ़ पहुचायूं। जी नाज़रीन, सहरी जूं तयारियूं अव्हां जूं तमामु उरूज ते आहिनि ऐं सहरी जूं तयारियूं इख़्तिताम पज़ीर आहिनि, पुॼाणीअ जी तरफ़ आहिनि। मां चाहींदुसि त अव्हां सहरी बि कयो ऐं सहरीअ जे हवाले सां रोज़े रखण जी असांजे अल्लामा मोहम्मद ताहिरी साहिब जन खां हिकु भेरो ई दुआ जा लफ़्ज़ जेके मुस्तहब आहिनि उहे ॿुधी वठो ऐं उन खां बाद असांजे ही सहरी जे हवाले सां जेका ख़ासि करे असांजी दुआ अव्हांखे रोज़ाना यादि कराईंदा आहियूं, ॿुधाईंदा आहियूं, यादि ॾियारींदा आहियूं। जी अल्लामा मोहम्मद ताहिर ताहिरी साहिब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व बिस्सौमि गदिन नवैतु मिन शहरि रमज़ान। सुभान अल्लाह। जी नाज़रीन, हुआ बिस्सौमि गदिन नवैतु मिन शहरि रमज़ान, ही मुस्तहब दुआ आहे जेका ज़ुबानी चई वञे थी, असल में दिलि जे इरादे जो नियत जो नालो जेको दिलि जी नियत आहे, इरादो उन सां ई रोज़ो थी वञे थो। हींअर असां सां मोहतरम जनाब इसरार हैदर साहब गॾु आहिनि। इसरार साईं, आख़िर में वेंदे वेंदे असांजे जेका असांजा भाइर मुस्लमान भेनरूं न्याणियूं माइरूं सभई बचड़ा गॾु दस्तरख़्वान ते आहिनि ऐं उन्हनि जो सॼो तवजह अव्हांजे असांजे हिन सनाख़्वानी सहरी ट्रांसमिशन अज़मत रमज़ान जे हवाले सां असां ॾांहुं आहे, त अव्हां छा ॿुधाइणु पसंदि कंदव? दुआ या कलाम था पढ़ूं। सुभान जो अल्लाह, टाइम आहे। सुभान अल्लाह। करम मांगता हूँ, आता मांगता हूँ, करम मांगता हूँ, आता मांगता हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ, करम मांगता हूँ, आता मांगती हूँ, इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ। जो मुफ़ैल से को तू दौलत अता करे, जो बीमार है उनको सेहत अता करे, जो
बीमार है उनको सेहत अता कर, मरीजों की खातिर शिफा मांगता हूँ। इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ, मांगता हूँ, आता मांगता हूँ। इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ। इलाही तुझे वास्ता पंजतन का, इलाही तुझे वास्ता पंजतन का, दिला दे इलाही रहीमी का सदका, मैं सदकाए गौसुल वरा मांगता हूँ, मैं सदकाए सैयदा ज़हरा सदा मांगता हूँ। इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ, करम मांगता हूँ, आता मांगता हूँ। इलाही मैं तुझसे